जय झूलेलाल। सिंधु संगम माचिस मीडिया सां गॾु असां प्रस्तुत कयूं था बिलासपुर जी ख़बर। पर हुन खां पहिरियों बिलासपुर मां हिकु आगामी कार्यक्रम जी सूचना आहे। त सूचना इहा आहे त भारतीय सिंधु सभा बिलासपुर इकाईअ द्वारा प्रतिभा सम्मान समारोह श्री झूलेलाल मंगलधाम तिफरा में 15 सितंबर शाम 6 वॻे खां राति 9 वॻे ताईं आयोजित कयो वियो आहे। त अॻिते ख़बर इहा आहे त नई साज सज्जा करे टिकाणे में स्थापित कया विया श्री झूलेलाल साईं। गोड़पारा जो सिंधी टिकाणो भाई वरियाराम दरबार 65 साल पुराणो आहे। हिन खे नई साज सज्जा करे वरी आकर्षक ठाहियो वियो आहे। पूज्य सिंधी पंचायत शनिचरी पड़ाव जे तत्वाधान में सूमर जो चकर भाटा जा संत साईं लालदास हिन टिकाणे जो लोकार्पण कयूं। कार्यक्रम में सिंधी सेंट्रल पंचायत जा अध्यक्ष किशोर गेमनानी, महिला विंग जी प्रदेशा अध्यक्ष विनीता भावनानी सहित समाज जा माण्हू वॾी तादाद में एकत्रित हुआ। टिकाणे परिसर में ईष्ट देव जी श्री झूलेलाल साईं ऐं साईं बाबा जी मूर्ति ऐं शिवलिंग जी स्थापना करे अतिथियुनि पूजा कई। त हिन मौक़े ते स्वागत कार्यक्रम में संत साईं लालदास समेत महिमाननि जो सम्मान पंचायत जे अध्यक्ष रूपचंद डोडवानी ऐं सचिव गोपी ठारवानी, प्रीतमदास नागदेव ऐं प्रकाश आडवानीअ कयईं। संत लाल साईं पंहिंजे आशीर्वचननि सां सिंधी समेत सभी समाज जी भलाई ऐं एकता जे प्रयासनि ते ज़ोर ॾिनो। उन्हनि चयो त सिंधी संस्कृतीअ में धार्मिक आस्था ऐं संस्कार समाहित आहिनि। टिकाणे में ईष्ट देव जी मूर्तिअ जी स्थापना ते संतनि पंहिंजी प्रसन्नता ऐं ख़ुशी ज़ाहिर कई। पंचायत जा अध्यक्ष रूपचंद डोडवानीअ ॿुधायईं त पंचायत जे सामूहिक प्रयास सां पुराणो थी चुकियो असांजो इहो टिकाणो नवीनीकरण तरीक़े सां नयो ठाहियो वियो आहे। श्री डोडवानीअ अॻिते चयईं त असांखे नई पीढ़ियुनि लाइ पंहिंजा धार्मिक ऐं सामाजिक स्थलनि जो अस्तित्व ठाहे रखिणो आहे। इहो असांजी सिंधी संस्कृतीअ जी सेवा वांगुरु ई आहे। कार्यक्रम में मौजूद प्रदेश महिला विंग जी अध्यक्ष विनीता भावनानी ऐं सिंधी सेंट्रल पंचायत जा अध्यक्ष किशोर गेमनानी टिकाणे जे नवीनीकरण ऐं उन्नयन लाइ पंचायत सदस्यनि जी भूरी भूरी प्रशंसा कयईं। आरती अरदास करे सभिनी लाइ मंगल कामना कई वई। वरियाराम टिकाणे जे प्रति सिंधी समाज जी गहरी आस्था आहे। त इहो ई कारण आहे हिते सभी तीज त्योहार ऐं ॿिया धार्मिक आयोजन कया वेंदा आहिनि। कार्यक्रम जे आख़िरी कड़ियुनि में आम भंडारो लॻाए करे सैकड़ों श्रद्धालुनि खे भोजन करायो वियो। कार्यक्रम में सभिनी खां पहिरियां सुबुह पंडित जगदीश शर्मा द्वारा हवन पूजन करायो वियो। मूर्ति स्थापना सां गॾु टिकाणे जो लोकार्पण ऐं मूर्ति स्थापना सां गॾु टिकाणे जा प्रबंधक भाई अमरलाल वाधवानी ऐं कटनीअ मां आयल असांजा भाई महेश कुमार जी अॻुवाई में भोग साहब ऐं आरती अरदास सां गॾु प्रसाद विरहायो वियो। कार्यक्रम जो मंच संचालन रमेश लालवानी द्वारा कयो वियो। हिन अवसर ते समाज जे टिकाणे जा प्रबंधक ऐं संत वॾी संख्या में उपस्थित हुआ। अॼु हिन अवसर ते प्रमुख रूप सां प्रकाश ग्वालानी, डी आहूजा, देवीदास वाधवानी, अर्जुन तिथानी, बंसीलाल पंजवानी, प्रभाकर मोटवानी, पवन वाधवानी, महेश पमनानी, सतीश लाल, सुगनामल बत्रा, सुरेश जीवनानी, घनश्याम गिदवानी, नंदलाल पुरी, दिलीप लखानी, रामचंद नागवानी, रामचंद प्रेमानी, मुरली वाधवानी, डॉक्टर कुमार मोटवानी, कन्हैयालाल ठारवानी, मोहनलाल ठारवानी, नानकराम माखीजा, प्रताप राय नागदेव, राधेश्याम मलघानी, कैलाश मलघानी, डॉक्टर के खुशालानी, मोहन मोटवानी, राकेश चौधरी, मोहन थावरानी, थावरदास वाधवानी, गोपाल सिधवानी, डॉक्टर हेमंत कलवानी, पेरू आडवाणी, प्रकाश शिवदासानी, भरत आडवाणी, अशोक चावला, अजीत थावरानी, दिलीप जगवानी, आवतराम मोहनानी, विजय दुसेजा, जगदीश प्रतिवानी, मोहन ठारवानी, धनराज आहूजा, शंकर मनचंदा, चंदीराम चंदनानी, उत्तम बोधवानी, किशन चंद रामानी, शोभराज साधवानी, प्रकाश जग्यासी, जगदीश जग्यासी,
भाई ग्वालदास जग्यासी, भाई अमर जग्यासी, महेंद्र शामनानी, श्रीचंद वाधवानी, वरियलदास थदानी, राजकुमार मनचंदा, इंदर गंगवानी, रवि प्रतिवानी, राम आडवाणी, प्रकाश चावला, प्रदीप पंजाबी, नारायण वाधवानी, खुशहाल वाधवानी, महिला विंग जी सरिता डोडवानी, कविता मोटवानी, कोमल वाधवानी, लाजवंती खुशालानी, चंदा माखीजा, भारती वाधवानी, सरिता डोडवानी, मीना आडवाणी, गणेशी देवी आडवाणी, वर्षा वाधवानी सां गॾु बिलासपुर जे सिंधी समाज मां सभई 14 पंचायत जा अध्यक्ष पदाधिकारी, सेंट्रल पंचायत जा पदाधिकारी, महिला विंग जूं पदाधिकारियूं ऐं सॼे संस्थाउनि जा सदस्य पदाधिकारी, पूज्य सिंधी पंचायत शनिचरी पड़ाव जा पदाधिकारी, सदस्य ऐं सम्मानीय स्नेही स्वजन भारी संख्या में उपस्थित हुया। ख़बर खे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।